साईं अस्सलाम वालेकुम। साईं अवां मौलवी साहब चवंदा आहियो त सभु सहाबी जेके आहिनि पाण में मोहबत कंदा आहिनि त पोइ हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला सां जंग छो कई हुई? असांजो दोस्त हमेशह पुछा कंदो आहे त महिरबानी करे ॿुधाइजो साईं, जज़ाकल्ला। सभ खां पहिरीं हमरा थो चए त तव्हां मौलवी साहब चवंदा आहियो त साहब इकराम जी पंहिंजो पाण में मोहबत आहे, इन जी वज़ाहत कयां त अल्लाह जो क़ुर थो चवे असां मौलवी कोन था चऊं। मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। सवलो तर्जुमो वल्लज़ीन माअहू, ऐं जेके इन अल्लाह जे रसूल सां गॾु आहिनि साहब इकराम अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि जे लाइ सख़्तु आहिनि। रुहमाउ बैनहुम, पाण में इन्हनि जी मोहबत आहे। क़ुर मां साबित थी वियो नी त साहबा जी पाण में छा आहे? मोहबत आहे। मन अल्लाह जो क़ुर थो चवे, अल्लाह जे क़ुर में इहा शइ। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे, सुवाल ही बहितरीनु आहे ऐं सम्झ जी ॻाल्हि आहे। असांजा खोड़ अबोज वीचारा जेके हूंदा आहिनि न, पोइ उन्हनि खे अहिड़ा माण्हू अची करे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा वीचारा साईं। पोइ हज़रत अली साईं जेको आहे सो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु सां अमा आयशा जंग छो विड़ी हुई? अमीर मुआविया हज़रत अली साईं सां जंग छो विड़ी? माना त अल्लाह ताला माफ़ फरमाए त उन्हनि जी पाण में दुश्मनी हुई तॾहिं त जंग विड़िया। अदा हक़ीक़त खे सम्झो, हीउ सॼो मामिलो तारीख़ जो आहे। तारीख़ में इहे मामलात ऐं मसाइल लिखियल आहिनि। सभ खां पहिरीं 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान खे शहीद कयो वियो। सम्झिजो चङी तरह, कंहिंखे शहीद कयो वियो बाबा? हज़रत उस्मान साईं खे शहीद कयो वियो। ठीकु आहे। हज़रत उस्मान साईं जे शहीद थी वञण खां बाद में अमा आयशा निकितल हुई मक्कतुल मुबारक, हज जो टाइम हुयो। अमा आयशा उन हज ते वई। अमा आयशा खे उते ख़बर पई त हज़रत उस्मान शहीद थी वियो आहे। हेॾां हज़रत अली साईं त हुते मौजूदु हुया, उनखे बि ख़बर हुई त हज़रत उस्मान शहीद थियो आहे। हाणे इहे सभु मामला ग़लतफ़हमी जी बुनियादुनि ते थिया आहिनि ऐं इन जी वज़ाहत हदीस में अल्लाह जे रसूल जंग खां अॻु में हज़रत अली खे चयो त तव्हांजे आयशा जे दरमियान में जंग थींदी, कंहिं इख़्तिलाफ़ जे करे, कंहिं थोरे मसइले जे करे। उनखे चङी तरह हैंडल कजो। साईं छा कयां? चयो उन वक़्त में आयशा खे तूं दारुल अमन यानी मके ॾे मोकिलिजांइ। ठीकु आहे। हाणे हज़रत अली साईं जॾहिं ॾिठो त हीअ जेके बाग़ी आहिनि मिस्र जा अची करे 500-600 माण्हू शैतानगिरी कयूं, हज़रत उस्मान खे शहीद कयूं, इन्हनि खे मां फिल फोर जेकॾहिं सज़ा ॾियां त थोरो इंतशार थींदो, मसइलो थींदो। पोइ उन्हनि सभिनी चयो त तव्हां ख़िलाफ़त ते वियो। जेके बि माण्हू हुया उतां जा, हज़रत अली साईं सभिनी खां बैयत वठी करे उन्हनि जी ख़िलाफ़त खे पंहिंजो ख़िलाफ़त ते आया। होॾां अमा आयशा खे इहा ख़बर पई त हज़रत उस्मान बेदर्दी सां शहीद थियो आहे। हज़रत अली साईं ख़िलाफ़त ते चढ़ी करे वेठा। अमा आयशा खे बि ॾुख थियो त हज़रत अली ईअं न करे आहे। ज़ाहिर आहे क़ुर जो क़ानून आहे, पहिरियों त हज़रत उस्मान जे खून जो हिसाब किताब थिए हा, पोइ भली हज़रत अली साईं ख़िलाफ़त ते वेहे आहे। अमा आयशा चंद साहब इकराम साईं, इहे 2 जंगियूं आहिनि इस्लाम में। इन जो नालो आहे जंगे जमल, ॿियो आहे जंगे सफ़ीन। जंगे जमल हज़रत अली साईं ऐं अमा आयशा जे विच में, जंगे सफ़ीन हज़रत अली साईं हज़रत अमीर मुआविया जे विच में। ठीकु आहे। हाणे चंद साहब इकराम अमा आयशा पाण सां गॾु वठी आई। हेॾां हज़रत अली साईं खे जीअं ख़बर पई त अमा आयशा जो टोलो अचे थो, हज़रत अली साईं बि पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी करे ईअं थोरो अॻिते आया पंहिंजे लश्कर सां गॾु। पोइ राति जे टाइम में मग़रिब खां बाद में तारीख़ ई लिखे थी तव्हांजी। अमा आयशा ऐं हज़रत अली साईं जी मुलाक़ात थी त अमा आयशा पुछा कयोसि त उस्मान खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो, शहीद कयो आहे, तो छाजे करे सभिनी खां बैयत वरिती? चई ॻाल्हि असल में इहा आहे अमा, त मां इन जे करे इहा बैयत वरितमि त जीअं मां ख़िलाफ़त मुस्तहकम थी वञा त उन्हनि खे सही नमूने सां सज़ा ॾे। बिल्कुलु राइट आहे, सही ॻाल्हि आहे। माण्हू जॾहिं कंट्रोल हूंदो बादशाही जो त पोइ उनखे सज़ा ॾियणु। चई मां त ॿी ॻाल्हि ॿुधी हुयमि, चलो ठीकु आहे, को मसइलो कोन्हे को। इहो मामिलो इते ई रफ़ा दफ़ा थी वियो, ख़तम बि थी वियो। पर राति जो हाणे उहो जेके माण्हू हुया जिन हज़रत उस्मान खे शहीद कयो आहे, उन्हनि खे पेट में सूरु हुयो। जे अमा आयशा हज़रत अली साईं पंहिंजो पाण में ठही विया त असांखे जीअरो, उहो उन्हनि मुनाफ़िक़त वारो कमु कयो। छा कयो? हाणे लश्कर त आमने सामने हुया। हिकिड़ा माण्हू 4-5 गॾिजी करे हिकु 2-3 माण्हू वञी हज़रत अली साईं जा राति जो मारे आया। हज़रत अली साईं जे लश्कर खे चवंदा भाई अमा आयशा जे लश्कर जा माण्हू हुया, अञा घणो नुक़सानु कया पर असां दिफ़ा कयोसीं। वरी इहे ई माण्हू साॻा वरी हलिया विया अमा आयशा जे लश्कर में, 2-3 माण्हू ओलियूं बि मारियऊं। उन्हनि खे चवंदा बाबा हज़रत अली साईं जो लश्कर हुयो, हे असां हुयासीं, दिफ़ा कयोसीं, न त नुक़सानु घणो थिया। ओ इन ग़लतफ़हमी जी बुनियाद ते इहा जंग वधी आहे जंहिंमें हज़ारे साहब इकराम फ़ौत थी विया, शहीद थी विया ऐं सभिनी जे लाइ अल्लाह जे रसूल जन्नत जी बिशारत ॿुधाई आहे। छो त नाइतफ़ाक़ी मामिलो जेको थींदो आहे उन में जेको बि वफ़ात करे वञे उहो शहीद आहे। जॾहिं हज़रत अमीर मुआविया खे ख़बर पई त हज़रत अमीर मुआविया बि उन आयो।
त को अल्लाह ताला रहम फरमाए, माफ़ फरमाए। यकीन कयो साहब इकराम जी पंहिंजो पाण में मोहब्बत आहे। अल्लाह जा बानो अम्मा आयशा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी जंहिंजे इज़त ऐं नामूस जो मसलो ख़ुदा क़ुरान जे अंदरि बयानु फरमायो आहे। हज़रत अली साईं उन सां कीअं अल्लाह ताला माफ़ फरमाए जो उन्हनि जो पंहिंजो पाण में। बाक़ी ॿाहिरी ॻाल्हियूं आहिनि, तारीख़ बि जेका लिखियलु आहे उहा बि तव्हां चङे नमूने सां पढ़ी ॾिसो। इहो नाइतफ़ाक़ी वारो मामिलो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां कोन था चऊं, क़ुरान थो चवे साहब इकराम जी पंहिंजो पाण में मोहब्बत आहे।